उनकी मेहरबानी साईं ताज साहब हिते आयल आहिनि उनकी मेहरबानी मसूद वसाण साहब आहिनि यूसुफ चौहान साहब ऐं आर्यान साहब आहिनि रमज़ान साहब आहिनि ॿिया दोस्त जेके बि हिते आया आहिनि ॿियनि ॻोठनि खां हिन ॻोठ खां आसे पासे जे ॻोठ खां जेके दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी जो पंहिंजो पंधु करे टाइम सिराए हिते असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि असांजा NGO जा दोस्त आहिनि शासी दोस्त आहिनि ॿिया आहिनि दौरे पावण वारा आहिनि इहे जेके बि दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनी जी असांजी तमामु घणी महिरबानी आहे जेके हिते असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि ऐं असां हिते प्रोग्राम करे इन ई करे कयोसीं त मुख़्तलिफ़ ॻोठनि में असीं कंदा रहंदा आहियूं कुझु प्रोग्राम असीं हिन तरह में इलाही ॻोठनि में ॿियनि ॻोठनि में बि असां प्रोग्राम कया आहिनि ऐं असीं चाहियूं था त पाण जेके आहिनि गॾिजी जेके रुगले जहिड़े माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं जेके कमु कया उन्हनि खे थोरो यादि कजे ऐं उन जी भेटा ॾिजे ऐं पाण बि उन्हनि वांगुरु कुझु कमु कयूं ऐं हाणे उनखे कीअं कमु करे सघिजे थो उन लाइ ऐं पाण में कीअं गॾिजी करे सघिजे थो सिंध लाइ कीअं कमु करे सघिजे थो त पाण ॾिसूं था त पंहिंजा हीअ जेके बिरादरी आहे हारी बिरादरी आहे उहा सदाईं सूरनि में आहे ऐं उहो पाण सदाईं ॾिसूं था त इहा छो सूरनि में आहे ऐं छा आहे त पाण ॾिसंदासूं त पाण खे वॾेरा ऐं ॿिया माण्हू जॾहिं चवंदा ॾिसंदासूं त उहे चवंदा त इहे जेके आहिनि हिननि खे अलाह नवाज़ियो आहे ऐं जॾहिं अलाह चए थो त हारी जेको आहे सो अलाह जो दोस्त आहे पोरियत अलाह जो दोस्त आहे ऐं पोइ अलाह उन्हनि हारी ऐं पोरियत खे जेको आहे तकलीफ़ थो ॾिए ऐं उन्हनि खे नथो नवाज़े वरी उन्हनि वॾेरनि खे थो नवाज़े त इहो अलाह उन्हनि खे कोन थो नवाज़े पर हू ठॻनि ऐं बेईमाननि ऐं असांजो इस्तेसाल करे असांखे ठॻे हू एॾी माल गॾु था कनि तंहिंजे करे पाण खे सोचणु खपे त पाण कीअं इहो इस्तेसाल खां बची सघूं था पाण हिननि ठॻनि खां कीअं बची सघूं था ऐं इहो जेको महिनत पाण था कयूं ऐं बंगला ऐं गाॾियूं हू था ठाहिनि उन खे कीअं पाण कयूं त इहो जेको कमाई असां था कयूं उहा असां वटि अचे ऐं असां ते ख़र्चु थिए उन जे लाइ पाण गॾु थियूं था ॻोठनि में वञूं था कोशिशि कयूं था त पाण हिक ॿिए सां गॾिजूं ऐं इहे जेके पंहिंजा अॻियां वॾा क़ुर्बानी ॾेई विया आहिनि उहे कयूं असां 2002 खां कुझु ॾींहं कुझु शहीद जेके हुया उन्हनि माण्हुनि जा ॾींहं तय कयासीं असीं हिते मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि में उन्हनि जा ॾींहं मल्हाईंदा आया आहियूं रुगले जी वर्सी असां 2002 खां हिते मीरपुर ख़ासि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मल्हाई आहे मिठी में मल्हाई आहे मीरपुर ख़ासि में मल्हाई आहे पोइ वरी सकरंद हिन ॿिए मथे साइड ते बि असां रुगले जी वर्सी मल्हाई आहे ऐं इन अहिड़ी तरह असां कोशिशि कंदा आहियूं जंहिं माण्हू जो जंहिं इलाइक़े सां तालुक़ु आहे उन ई इलाइक़े में उन जी वर्सी कजे जीअं राजा ॾाह जी वर्सी आहे रुगले जी आहे दोदे सूमरे जी आहे अहिड़े क़िस्म जा जेके असांजा शहीद आहिनि जिन्हनि सिंध लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं उन्हनि जा ॾींहं असीं मल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं उन्हनि जे लाइ असीं उन्हनि जी ॻाल्हि कंदा आहियूं उनखे भेटा ॾींदा आहियूं रुॻो उन्हनि जे लाइ इहो न आहे त पाण उन ते अची मातम कयूं पर उन्हनि जी भेटा करे उनजे लाइ का अॻियां प्रोग्राम ॾिजे ऐं अॻिते कमु कजे त पाण हाणे जेके हिन सूरत में हिन सुरनि में आहियूं उन मां निकिरी सघूं जीअं रुगले पंहिंजो सिर ॾिनो पर सुर न ॾिनो पाण खे बि ईअं करणु खपे पाण खे बि जेको आहे सो उन वांगुरु मुड़ुस थी हिननि मुसीबतनि खे हिननि शयुनि खे मुंहुं ॾियणु खपे ऐं पाण खे पाण में गॾिजी करे पाण हिकु जहिड़ा ग़रीब माण्हू हिकु जहिड़ा जेके माण्हू आहियूं उहे ई गॾिजी करे कुझु करे सघूं था हिननि वॾेरनि हिननि मीरनि पीरनि जे आसिरे में पाण कुझु कोन कंदासीं सदाईं इहे पादर पिया खाईंदासूं तंहिंजे करे अचो त पाण में गॾिजी जेके पाण हिकु जहिड़ा माण्हू आहियूं ग़रीब माण्हू आहियूं मिसकिन माण्हू आहियूं त गॾिजी कुझु कयूं त हिननि मुसीबत मां पंहिंजी जान छॾाए सघूं तव्हां सभिनी दोस्तनि जी वरी महिरबानी ऐं ॻोठ वारनि जी महिरबानी ॿिया जेके दोस्त असांजा महिमान आया आहिनि उन्हनि जी महिरबानी असांजी क़यादत जेका आई आहे उनजी महिरबानी तव्हां सभिनी जी हिकु दफ़ो ॿिया